नबी सर्वे जो समाजी तंज़ीम जे सहकार सां हिकु ॾींहं लाइ फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि पारां 200 खां मथे मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो करे मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं, जॾहिं त अल्ट्रासाउंड समेत ॿियूं टेस्टूं बि पिणु कयूं वयूं। उन मौक़े ते अॻवाननि जमायत इस्लामी ज़िले उमरकोट जे अमीर कुर्बान अली गशकोरी, ग़ुलाम रसूल चांडियो, ग़ुलाम मुहिद्दीन ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार ख़ासकेली समेत ॿियनि जो चवणु हो त समाजी तंज़ीम अल ख़िदमत पारां यूसी बख्तावर जे पोइते पयल इलाइक़े डंभरलो में मेडिकल कैंप क़ाइमु करे हिते जे ग़रीब मज़दूर ऐं पोरिया तबिके जे मरीज़ माण्हुनि जूं मुफ़्त टेस्टूं करे मरीज़नि खे मशवरा ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं आहिनि, जेको पिणु हिकु सुठो अमल आहे। हुन मेडिकल कैंप में आयल मरीज़नि ऐं ॻोठाणनि अहिड़े अमल खे साराहींदे चयो त हिन क़िस्म जूं कैंपूं क़ाइमु करण सां इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि खे वॾो फ़ाइदो रसे थो ऐं हुकूमत खे घुर्जे त हू बि अहिड़ियूं सरगर्मियूं शुरू कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।